अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या आयो उम्मीद क्या तो खैरियत सा हूंदा दोस्तों। अफ़सोसनाक ख़बर का मां क्या कंदा हलूं त सिंधी डेली फिल्मन ऐं ड्रामनि जो बेताज बादशाह मीर मोहम्मद लाखो उर्फ़ नब्बू कमदार हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। मीर मोहम्मद लाखो उर्फ़ नब्बू कमदार सकरन सां तालुक़ु रखंदो हो ऐं काफ़ी अरसे खां मीर मोहम्मद लाखो उर्फ़ नब्बू कमदार जो तबियत नासाज़ हो ऐं कराची हुन जो इलाज भी हलंदड़ हो ऐं संदसि राश भी उते हो। अदाकार मीर मोहम्मद लाखो सिंधी डेली फिल्मनि या ड्रामनि में पाण खे मञायो। अदाकार मीर मोहम्मद लाखो उर्फ़ नब्बू कमदार हमेशह कमदार जो कैरेक्टर तमामु सुठो निभाईंदो हो। अदाकार मीर मोहम्मद लाखो पंहिंजा प्रावा ड्रामे में कमदार जानू जो कैरेक्टर करे पाण वधीक शोहरत हासिल कयऊं। अदाकार मीर मोहम्मद लाखो जी राति अचानक तबियत ख़राब थियण सबबि हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। दोस्तों इहो अॼोको असांजो नंढिड़ो वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे बटन खे ऑल करे छॾींदा। मिलंदासीं हिकु ॿिए वीडियो में जेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त ऐं पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। ख़ुदा हाफ़िज़।